नाज़रीन, घोटकी में आज़ाद हैसियत में कामयाब थियल नादिर अकमल लगारी पीपल्स पार्टी में शमूलियत करे छॾी आहे। सरदार नादिर अकमल लगारी कराची में पीपी अगवार शर्जील मेमण ऐं नासिर हुसैन शाह सां मुलाक़ात करे पीपी में शमूलियत जो ऐलान कयो। उन मौके ते पीपी अगवार अली गोहर महर ख़ालिद लुंड मौजूद हुआ। नादिर अकमल लगारी बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं आसिफ ज़रदारी की क़यादत मथां एतमाद जो इज़हार कयो आहे। वाज़े रहे तो नादिर अकमल लगारी PS 19 ते आज़ाद हैसियत में पीपी जे अब्दुल बारी पिताफी के शिकस्त ॾेई कामयाबी माणी। नाज़रीन, एक भेरो ॿीहर अहम ख़बर ॾियूं पिया त घोटकी में आज़ाद हैसियत में कामयाब थियल नादिर अकमल लगारी पीपल्स पार्टी में शमूलियत करे छॾी आहे। सरदार नादिर अकमल लगारी कराची में पीपी अगवार शर्जील मेमण ऐं नासिर हुसैन शाह सां मुलाक़ात करे पीपी में शमूलियत जो ऐलान कयो। वाज़े रहे तो नादिर अकमल लगारी PS 19 ते आज़ाद हैसियत में पीपी जे अब्दुल बारी पिताफी के शिकस्त ॾेई कामयाबी माणी।